खबर शामिल कंदासीं। पीपल्स पार्टी तरफ़ां वॾी वज़ारत लाइ नामज़द कयल सैयद मुराद अली शाह सिंध असेंबलीअ मां 112 वोट खणी टियों भेरो सिंध जो वॾे वज़ीर चूंडिजी वियो आहे। MQM तरफ़ां वॾी वज़ारत लाइ नामज़द कयल उम्मीदवार अली ख़ुर्शीदी 36 वोट खणी हाराए वियो ऐं ऐवान में मौजूदु 9 आज़ाद मेंबरनि समेत 10 मेंबरनि क़ाइदे ऐवान जी चूंड में हिसो ई न वरितो। स्पीकर सैयद अवैस कादर शाह की सदारत हेठ चल सिंध असेंबली के इजलास में पीपल्स पार्टी तरफा वड वज़ारत लाइ नामज़द कयल सैयद मुराद अली शाह 112 वोट खणी टियों भेरो सिंध जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो, जॾहिं त MQM तरफा वड वज़ारत लाइ नामज़द कयल उम्मीदवार अली ख़ुर्शीदी 36 वोट खणी हाराए वियो। वॾो वज़ीर चूंडजण बाद ऐवान में खिताब कंदे मुराद अली शाह चयो, चेयरमैन बिलावल भुट्टो जे ॾिनल 10 नुक़्तनि सोलर ते 300 यूनिट मुफ़्त बिजली फराहम करण, मज़दूर कार्ड, हारी कार्ड समेत ॿिया मनसूबा अॻु में ई शुरू करे चुका आहियूं। बाक़ी पीअण जे पाणी जा साफ़ मनसूबा अब जल्द शुरू कंदासीं। संदसि चवण हो त मुल्क खे जंहिं लीडर जी ज़रूरत आहे उहो लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी मौजूद आहे। मुंहिंजी ईंदड़ टीम में शामिल समूरी काबीना जी कोशिश हूंदी अॻु में जेकी खोटियूं रहिजी वियूं उहे पूरियूं थियनि ऐं असांजी मेहनत सां ई ईंदड़ भेरे बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो वज़ीर आज़म बणजंदो। और हमारी अपनी लीडरशिप से यही कमिटमेंट होगी कि इस दफे जो कोताहियां अगर हमने की हैं वो भी हम ना करें और हम बिलावल भुट्टो ज़रदारी को अगले इलेक्शन में वो मेजॉरिटी दे, वो अपने वोटों से इंशाअल्लाह ताला प्राइम मिनिस्टर बनेंगे पाकिस्तान पीपल्स पार्टी के वोट से। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त संदसि ईंदड़ हुकूमत खे दहशतगर्दी, स्ट्रीट क्राइम ऐं कचे में धाड़ियल कल्चर जहिड़ा ॾुखिया मसइला आॾो आहिनि, पर कोशिश कबी त अमन अमान खे हर हाल में बरक़रार रखियो वञे। स्ट्रीट क्राइम अनफॉर्चुनेटली हमारे कच्चा का रिवरन एरिया जो है उसके ऑपरेशंस हमने रिव्यू करने, ये इमीडिएट चैलेंजेस है जो सिंध हुकूमत को आएंगे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जमायत इस्लामी ऐं MQM मेंबरनि सां मुखातिब थींदे चयो त कराची सिंध जो हिसो आहे, उन करे कराची खे सिंध खां धार समझण वारी सोच खे ख़तम कयो वञे। संदसि चवण हो त जेकॾहिं इन शहर जे माण्हुनि जी बहितरी चाहियो था त इहा ॻाल्हि दिमाग़ मां कढी छॾियो। कंट्रीब्यूट करें और सारे दोस्त तनकीद से कभी नहीं डरते। तनकीद आप नहीं करेंगे तो हम अपनी इस्लाह कैसे करेंगे? हर चीज हम दुरुस्त नहीं करते, कोई इंसान नहीं करता। अल्लाह ताला की जात के अलावा हर एक शख्स गलतियां करता है। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त जेकी हाराए विया आहिनि उन्हनि खे ॿुधाइण चाहियां थो त मुंहिंजे हिसाब किताब मूजिब पीपल्स पार्टी खे 90 खां 95 सीटूं मिलणियूं हुयूं, पर असांखे घटि मिलियूं आहिनि। पर उन जो मतिलबु इहो न आहे त असां उन्हनि सीटनि लाइ मुल्क ऐं जमहूरियत खे नुक़सान पहुचाईंदासीं। 2013 से भी ज्यादा सीटें ली और ज्यादा वोट लिए और अल्लाह ताला के करम से 2024 में मुराद अली शाह चयो त असां हर रोज़ इलेक्शन जी तयारी में रहंदा आहियूं। 8 फरवरी ते आम चूंडनि खां पोइ 9 फरवरी खां वरी ईंदड़ इलेक्शन जी तयारी शुरू करे छॾी आहे। उन करे ई असां वोटर खे चङे नमूने समझंदा आहियूं। अपने सूबे के जरिए हम, इसलिए कि हमारी हुकूमत सिर्फ सूबे सिंध में थी। पीपल्स पार्टी औरत विंग जी मरकजी सदर फरियाल टालपुर पंहिंजे खिताब दौरान मुराद अली शाह, अवैस कादर शाह ऐं एंथोनी नवीद खे मुबारकबाद ॾींदे चयो त असां MQM समेत समूरी मुखालिफ़ धुर खे गॾु खणी हलंदासीं ऐं असां पंहिंजे सूबे ऐं वतन जी ख़िदमत करणु चाहियूं था, छाकाणि त असांखे हिन धरती ते ई रहणो आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी अॻियां हूंदो, असां उनजे पोयां हूंदासीं। पीपल्स पार्टी ही है जो ऐसे डिसीजंस लेती है कि माइनॉरिटीज को सामने लाती है ताकि उनकी आवाज सुनी जाए और उनको वो पोजीशन और हैसियत दी जाए जो हमारा मजहब कहता है कि वी आर ऑल इक्वल इन द आईज ऑफ गॉड। बिलावल भुट्टो जरदारी से के साथ चलेगी, हम पीछे होंगे, वो आगे होंगे और हमें लेके चलेंगे और इस मुल्क को लेके चलेंगे। उनखां अॻु अॻूणे वॾे वज़ीर सैयद कायम अली शाह, आगा सिराज दुरानी, सैयद सरदार अली शाह ऐं ॿियनि पिणु टियों भेरो वॾो वज़ीर चूंडजण ते मुराद अली शाह खे मुबारकूं ॾिनियूं। इजलास शुरू थियण खां पोइ तिलावत बाद पीपल्स पार्टी जे चूंडियल MPA नादर मंगसी खे स्पीकर अवैस कादर शाह हलफ़ खणायो। वॾे वज़ीर जी चूंड खां पोइ स्पीकर अवैस कादर शाह इजलास अणॼाणायल मुदे ताईं मुलतवी करे छॾियो। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शब्बीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।